जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दरगाह भरचुंडी शरीफ़ में। अक्सर दरगाह भरचुंडी शरीफ़ जे जेके पीर साहिब आहिनि उन्हनि जे मथां इहे इल्ज़ाम लॻंदा रहनि था त उहे जबरी तौर ते हिते माण्हुनि खे जेको आहे मज़हब उन्हनि जो तब्दील कराइनि पिया। पर काल्ह टंडो अलायार वासण जेका फ़नकारा आहे शहनीला अली, जंहिंजो नालो आहे फ़नकारा शहनीला अली, हिते पहुची करे मज़हब तब्दील करे ऐं उन हिकु फ़नकार सां पसंदि जो परणो करे छॾियो आहे। उहो बि मिठी जे इलाइक़े जो इक़बाल मंगणहार ॿुधायो पियो वञे, उन सां पसंदि जो परणो करे छॾियो आहे। अचो त अॼु शहनीला अली ऐं इक़बाल मंगणहार सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। शहनीला अली हिते पहुची करे कीअं मज़हब तब्दील कयो आहे, छा जबरी तौरु हिन मज़हब तब्दील कयो आहे या वाक़ई हिन पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां कयो आहे। अचो त वधीक शहनीला अली सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिननि खां गीत बि ॿुधंदासीं त ख़ुशीअ में कीअं पिया गुनगुनाइनि। असां टंडो लहर खां आयल आहियूं। छा नालो आहे तव्हांजो? जी शहनीला। शहनीला। जी जी। तव्हां हिते अची करे मज़हब तब्दील कयो आहे या तव्हांखे जबरी तौरु आंदो वियो आहे? जी न, पंहिंजी ख़ुशी सां कयो आहे। अच्छा, ख़ुशी जी सां। जी हा। तव्हां अॻु में छा कंदा हुयव? अॻु में मां फ़नकार हुअसि, फ़नकार ॻाईंदी हुअसि। हुआ? हा। अच्छा, पोइ हिते अची करे मज़हब तब्दील कयो अथव? जी जी हा। मज़हब तब्दील करण खां पोइ शादी बि कई अथव? हा, शादी कई। कंहिंसां शादी कई अथव? शादी कई आहे इक़बाल सां। इक़बाल केरु आहे? इक़बाल मंगनार आहे। अच्छा, उहो किथां जो आहे? उहो मिठी जो आहे। अच्छा, उहो मिठी। इक़बाल छा कंदो आहे भला? इक़बाल ॻाईंदो आहे। इक़बाल बि ॻाईंदो आहे? न, इक़बाल बि ॻाईंदो आहे? जी हा। अच्छा, पोइ तव्हां फ़नकारनि जी जोड़ी मिली वई आहे। जी जी हा। ओ सुहिणा लॻदा अली वाला, ओ प्यारा लॻदा अली वाला, सोहणा लॻदा अली वाला, ओ प्यारा लॻदा अली वाला, जिस मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले, नयो भजदा अली वाला, सोहणा लॻदा अली वाला, प्यारा लॻदा अली वाला, सोहणा लॻदा अली वाला। बसि असां गॾु हूंदा आहियूं, प्रोग्राम दौरान गॾु वेंदा आहियूं, सो हिक ॿिए सां मोहबत थी वई, सो असां पसंदि जो परणो करे छॾियो। अच्छा, ॻाईंदा बि हुया रे? जी जी बिल्कुलु, अञा ताईं ॻाईंदो आहियां मां, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, हुन पंहिंजे माना तव्हां सां पसंदि जे पढ़ण लाइ पंहिंजो मज़हब ई छॾे ॾिनो? जी बिल्कुलु, इन पंहिंजो मज़हब छॾे करे इस्लाम क़बूलु कयो आहे ऐं इनशाला असां अॻिते हली करे ॿियो दुनिया खे बि कमु करे ॾेखारींदासीं ऐं असांखे इनशाला सभिनी खां इहा ई दुआऊं चवंदासीं त दुआऊं कयो त असां गॾु हुजूं, ख़ुशि हुजूं सदाईं। अॻु में बि शादी थियल आहे? जी हा, मुंहिंजे अॻु में बि शादी थियल आहे। घणा ॿार थियल? अल्हम्दुलिल्लाह, मूंखे 3 ॿार आहिनि, हिननि मां बि। 3 ॿार? जी हा। उहा माई त ॻाईंदी न आहे न? उहा ॻाईंदी न आहे। अच्छा, न। हाणे ही ॻाइणी त पोइ हाणे त जोड़ी ठही वई आहे न। जोड़ी त ठही वई आहे हाणे बहरहाल उहा अॻी घरवारी ॿार जेके आहिनि उहो बि राज़ी आहिनि अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, उहे राज़ी उन्हनि खे ॿुधायो अथई? जी हा बिल्कुलु ॿुधायो अथसि। अच्छा, उहा किथां शादी थियल आहे? उहा मुंहिंजी नगर मां शादी थियल आहे। नगर पार कर? जी हा। अच्छा, तव्हां घणे अरसे खां वठी ॻाईंदा हुआ पाण गॾिजी करे? गॾिजी त तक़रीबन असांखे साल थियो आहे। इहो ख़्यालु तव्हां हुनखे ऑफर ॾिनी या उन पाण इहा हिकिड़ी ख़्वाहिश ॾेखारी? उहा उन्हनि पंहिंजी ख़्वाहिश ॾेखारी हुई। अच्छा, ख़्वाहिश जी हा। ॾेखारी। सही, ख़्वाहिश उन्हनि ॾेखारी त मां मज़हब तब्दील कयां। मां तव्हां सां गॾु हलणु चाहियां थी, मज़हब पंहिंजो छॾे करे तव्हां सां शादी करणु चाहियां थी, इस्लाम क़बूलु कयां थी, तव्हां मूंसां शादी कंदो? मूं चयो अगरि जेकॾहिं तव्हां इस्लाम में क़बूलु कयो था, मज़हब खे मटायो था पंहिंजो, जेकॾहिं असां नबी ते कलमो पढ़ो था त ख़ुशि नसीबी आहे जो तव्हां नबी पाक जा उम्मती थियो था ऐं मां तव्हां सां हिकु शादी करण लाइ तयारु आहियां, मसइलो न आहे, अगरि जेकॾहिं तव्हां इस्लाम क़बूलु कयो था त। अली अली गली गली ज़िक्र सुबह सजी शाम तू कर, अली अली गली गली ज़िक्र सुबह सजी शाम तू कर, मूं बि इहो आज़मायो आहे, तूं बि इहो आज़माइश कर, अली अली गली गली ज़िक्र सुबह सजी शाम तू कर। हुन तोखे त अगवाकार ॼाणायो आहे? हुन अगवाकार उन महिल ॼाणायो आहे जॾहिं महिल हाणे मिलिया ओॾी महिल इनखे बि चयो हलण जे लाइ त तूं हल असां सां गॾु, त तोखे शायदि प्रेशराइट कयो हुजे, त मूं बि चयो अगरि जेकॾहिं तूं ख़ुशी सां वञणु चाहींदी पंहिंजे माइटनि सां गॾु त तूं वञु, तोखे जेकॾहिं मां ब्लैकमेल वग़ैरह बि सोचीनि कयो हुजे त तोखे मुंहिंजी तरफ़ां इजाज़त आहे, पर हिन चयो मां इस्लाम क़बूलु कयो आहे, मज़हब मटाए छॾियो, मूं तव्हां सां निकाह कयो आहे, हाणे मां हिननि सां गॾु नथी वञणु चाहियां। जी नाज़रीन, जेका टंडो अलायार जी रहवासण आहे शहनीला अली जेका फ़नकार आहे ऐं इक़बाल मंगणहार जेको मिठी जो आहे, हीअ बि फ़नकार आहे। हिन फ़नकार जोड़ी जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि सां उन जेकी आहे शहनीला आहे उनजो इहो चवणु आहे त हा पंहिंजे
वालदेन सां ॻाल्हि ॿोल कई आहे, पुलिस सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, पर उनखे मां वापसि वञण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। इक़बाल जो इहो चवणु आहे त मूंखे पहिरियां 3 ॿार बि आहिनि, पहिरियां शादी बि हुई, पर हीअ जेका आहे फ़नकार सां ॿी शादी कई आहे। हिन जो इहो चवणु हो त अॻिते असीं गॾिजी करे ॻाईंदासीं बि सही, ऐं असां ख़ुशि आहियूं, असांखे गॾु रहणु ॾिनो वञे। कैमरामैन वाशियूं राम सां गॾु आज़म सोहिराणी, टाइम न्यूज़, ॾहिरकी।